नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त गिस्टा सिंध के मरकज़ी सदर हाजी अशरफ ख़ासकेली चयो आहे त गिस्टा समूरे सिंध में उस्तादनि जे हक़नि लाइ जदोजहद जे मैदान में अमल आहे। 2012 जे उस्तादनि जे हक़नि लाइ हर माज़ ते जदोजहद कई है ऐं जारी रहंदी। न्यू सईदाबाद में गिस्टा ज़िले मटियारी जे अॻुवाण शमश अलदीन चना जे वाले जी वफ़ात ताज़ियत जे मौक़े ते उस्ताद ऐं मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे हिन वधीक चयो आहे त 2012 जे उस्तादनि जी पघार जे लाइ वज़ीर तइलीम आॾो चिटो मौक़ुफ़ रखियो आहे। हुन खां मुतालबो कयो आहे त 2012 जे उस्तादनि जूं पघारूं जारी कराए ऐं हुननि मां बेचैनी ख़त्म कई वञे। हिन चयो आहे त मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे प्रोग्राम तहत नौजवाननि खे रोज़गार सां लॻायो वियो हो, पर पोइ संदसि पघारूं बंदि थियण जे करे संदसि घर जा चुल्ह उजामी विया आहिनि। हिन चयो आहे त पीपी हुकूमत जो फ़र्ज़ु बणिजे थो त 2012 जे उस्तादनि जूं पघारूं बहाल कराए हुननि जा चुल्ह बहाल कया वञनि त जीअं उस्तादनि मां बेचैनी ख़त्म थी सघे। हिन मौक़े ते गिस्टा ज़िले मटियारी जे सदर खादिम हुसैन जतोई, काज़ी शाद इमदादुल्ला, रिंद सैफुल्ला मेमण, अब्दुल वारिस उमरानी, शमन सहतो समेत केतिरा उस्ताद मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।